वैसा प्राइवेट खबर सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं किंगरे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़र 3 ॾींहनि खां हलंदड़ बरसाति तबाही मचाए छॾी आहे। परालो भरिसां कोट मीरमन जे ॻोठ कूलर आबासी जे रवासी ज़ुबैर अहमद आबासीअ जे घर धमाके सां किरी पियो। माउ पुट ऐं धीउ मुबल हेठि दॿिजी विया, सख़्त ज़ख़्मी थी पिया। पाड़ेसर पे अची करे घर भातियुनि खे मुबल हेठां कढी ज़ख़्मियुनि खे इलाज जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी माउ पुट ऐं धीउ जी हालत सुधंदड़, जॾहिं त मासूम न्याणी हिन वक़्त ताईं होश में न अची सघी आहे। वॉइस ऑफ परालो ब्रेकिंग न्यूज़। किंगरे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां हलंदड़ बरसाति तबाही मचाए छॾी आहे। परालो भरिसां कोट मीरमन जे कोट कूलर आबासी जे रवासी ज़ुबैर आबासीअ जे घर धमाके सां किरी पियो। माउ पुट ऐं धीउ मुबल दॿिजी विया, सख़्त ज़ख़्मी। पाड़ेसर पे अची करे ज़ख़्मियुनि खे मुबल मां कढी वरितो। वॉइस ऑफ परालो ब्रेकिंग न्यूज़।